असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं शहदाद कोट गड़ीखेरो रोड ते। असां खां 1 किलोमीटर जे फ़ासिले ते शहदाद कोट जेको आहे सो आहे ऐं हीउ जेको आहे कट आहे जंहिंजे करे असांजो राब्तो जेको आहे शहदाद कोट ऐं सॼी दुनिया सां हिन रस्ते खां कटिजी चुका आहियूं। असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त गड़ीखेरो हिन वक़्तु ॿिटी मुसीबत में फाथल आहे। हिकु त असांखे बरसाति जेको आहे चौमासे जे बरसातुनि तबाह कयो, ॿियो ही हुक्मरान तबाह करे रहिया आहिनि। अहिड़ा 4 कट जेके आहिनि सो अॻिते अञा आहिनि ऐं इन्हनि कटनि मां जेको आहे पाणी निकिरण जो बि तव्हां रफ़्तार ॾिसी सघो पिया त हिन रफ़्तार सां जेकॾहिं पाणी निकितो त इहो पाणी आख़िर केतिरनि महीननि में असांजे गड़ीखेरो खां निकिरी अची हेॾे जेको आहे पहुचंदो। सो इन सिलसिले में असां हितां जे इलाइक़े वासियुनि मां कुझु माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॿुधूं त हू छा था ॿुधाइनि त हीउ पाणी कीअं निकिरंदो। अर्ज़ु इहो था कयूं त महिरबानी तव्हांजो असांखे ग़रीब जेके बि पाणियुनि में पिया आहिनि, ॿुॾियल पिया आहिनि, कीअं पिया आहिनि, असां तगी सघी निकिरंदासीं कटनि जी महिरबानी करे। पर असां तव्हांखे क़ुरान ते इहो था चऊं त ज़िमीदारनि खे हिकिड़ो सूत बि न ॾियो, भली असांखे न मिले ज़िमीदार जेके बि आहिनि असांजे तक जा, कुझु बि हिकिड़ो जेको असां वेंदा आहियूं फंड वठणु, असांजो सट लाहे पोतड़ो बि लाहे चवनि था त हे असांखे कमु ईंदो, असांजे माई जे मथे ते शरीक कयूं। साईं इहा महिरबानी कयो, ख़ुदा वास्ते पाणी खे रस्तो ॾींदा वञो, पाणी जो को हल कयो, न त असां वटि हेल बि सारी न थींदी, कणकां बि न थींदा, असांजा माल तबाह थी विया, ॿार तबाह। पाणी पीअण जे लाइ कोन्हे, इहो ई पाणी जेको डंडी वारो हले थो इहो ई पाणी पीऊं था। तव्हांखे घणी गुज़ारिश कयूं था त ज़िमीदारनि खे मूर कुझु हिकिड़ो पाज वटि असां भली बुख मरी वञूं, असांजूं लाशां लुड़नि, ज़िमीदारनि खे न ॾियो। क़ुरान ते नादर ख़ान, चांडियो, मगसी, बुरोई, इहे जेके बि आहिनि सॼे पाकिस्तान खे कामिली शाह इन्हनि तबाह कयो आहे। ज़रदारी सफ़ा पाकिस्तान खे तबाह। ज़रदारी इहो ई चवणु चाहे थो त इहो पोतड़ो जेको अथव इहो बि मूंखे ॾेई छॾियो त मां पंहिंजी माई जे मथां शरीक करे छॾायां। सर इहो पाणी जो ईअं निकर थींदो, हे सालनि ताईं पाणी बीठो हूंदो पियो, जेसि ताईं हिननि खे शाखनि खे हिननि खे टोड़े जीअं परियो शाहपुर जो रस्तो आहे, हे कूरा मतिलबु जीअं जरवार आहे, सखरवा आहे या संजर भट्टी वारो रोड आहे, हिननि खे जेसि ताईं न टोड़ींदा तेसि ताईं कमु कुझु न थींदो। इहो पाणी हिते ॻोठे जमा हूंदो, आस्ते आस्ते जाइ बि किरंदा, सभु दम थी वेंदा। असां इहो पुछण बाक़ी हाणे रोड खे ख़ाली कटे ॾिनो वियो आहे, कटे ॾिनो हेॾो पाणी निकाल आहे, कटे ॾियण जो कहिड़ो फ़ाइदो, रस्तो माण्हुनि जो बंदि कयो अथऊं, शहर पंहिंजे माण्हुनि जो तबाह बर्बाद आहे। असां इहो पुछणु चाहींदासीं त आख़िर इहो केरु कंदो। बसि हाणे को ॾिसी करे या कोई असांजो MP साहिबु करे, कंहिंखे बि आहे, अगरि कंहिंजे वस में आहे वस वार अची जान छॾाए वठे, न त पोइ इहो ॿुधायो भला त तव्हां हिन इलाइक़े जा रहवासी आहियो। जी सर। कॾहिं को DC या कोई MPA या कोई वज़ीर तव्हांजे हिननि ॻोठनि खे विज़िट करणु पहुतो आहे? कोई पुछण ई न आयो आहे बाबा, को बि माण्हू पुछण न आयो आहे। हर को पंहिंजे मर्ज़ी पाण बचा कढी रोडनि ते पिया आहिनि, को बि हिंटे में पुछण न आयो आहे। 3 महीने खां वठी अॼु ताईं को बि माण्हू पुछण न आयो आहे। बाक़ी असां न MP आयो आहे, न कोई बि न आयो आहे। बाक़ी ॿियो त टे पर UC जेको चेयरमैन आहे उहो बि असां वटि पुछण न आयो आहे, तव्हांजो छा हाल आहे, छा हाल आहे, बचा कीअं आहिनि, दरपदर या ॾुखियाई आहे, सभु भुख ते वेठा आहिनि अलाह जे असर ते। इलाइक़े वासियुनि जी ॻाल्हि ॿुधी त हुननि जो चवणु हुयो त जेतिरे ताईं जेको आहे सो ही लिंक रोड जेके आहिनि, शाहपुर जो आहे, उमेद अली जूने जो आहे, या रेहान खान जो आहे, या कुरवाह जो आहे, इन्हनि खे जेतिरे ताईं कट न ॾिना वेंदा त ओतिरे ताईं गड़ीखेरो खां वठी शहदाद कोट ताईं ही डैम ठाहियल पाण क़तई तौर ते निकाल न कंदो। तव्हां अॻिते रोडनि खे केॾा बि कटे ॾियो, पर पाणी जे निकाल जो जेको आहे सुस्त रफ़्तारी सां निकिरंदो ऐं तमामु घणो टाइम वठंदो। असां सुवाल इहो था करणु चाहियूं त हिकु ॻोठाणे खे इहो सादो फार्मूलो सम्झ में अचे थो, पर ही आपाशी जा जेके अमलदार आहिनि, जेके लखें रुपयनि जूं तनख़्वाहूं खणनि था, जंहिं वटि वॾियूं वॾियूं डिग्रियूं आहिनि, ही हुकुमरान जेके दवाऊं कनि था त असां जेको आहे हुकूमतुनि हलाइण जा माहिर आहियूं, उन्हनि खे इहो फार्मूलो या इहा ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे जेका हिकु नंढड़े ॻोठाणे खे सम्झ में अचे थी पई त ही हुकूमतुनि जी नाइली आहे। हिन खे असां कुदरती आफ़त क़तई तौर ते नथा चई सघूं। ही हिननि हुकुमराननि जी नाइली ऐं हिननि जे करप्शन जे जेको आहे वर चढ़ियल जेको आहे ही सॼो माहौल जुड़ियो आहे। सो हुकुमराननि खे इन्हनि पासनि ॾे तवजो ॾियणु घुरिजे, सचाईअ सां ऐं पूरी ईमानदारीअ सां हिन पाणी खे निकाल लाइ इहो जेको आहे रस्तो वरितो वञे, जेको वाहिद रस्तो आहे। जेतिरे ताईं इन्हनि ॻोठनि ॾांहुं लिंक रोड ठहियल न ठाहिया वेंदा, उन्हनि जा कट न ॾिना वेंदा, ओतिरे ताईं ही पाणी सालनि ताईं बीठो रहंदो ऐं वॾी तबाही आणींदो। हिन वक़्तु बि पोज़ीशन इहा आहे त पूरे तालके गड़ीखेरो खां वठी शहदाद कोट ताईं जेकी बि ही मुतासिर ॻोठ आहिनि, उन्हनि में मलेरिया ऐं गैस्ट्रो वबाई सूरत अख़्तियार कंदी पई वञे ऐं उन तरफ़ बि जेको आहे हुकूमत जी का तवजो न आहे। वॾा अमवात थी सघनि था पिया। इन लाइ हुकूमत खे घुरिजे त हिन पाणी खे निकाल करण लाइ तमामु जल्द बंदोबस्तु करे। कैमरामैन जयराम दास सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, गड़ीखेरो।